नाज़रीन, IBA सखर जे वाइस चांसलर ऐं तालीमी माहिर निसार अहमद सिद्दीकी सॼी ज़िंदगी सिंध जी भलाई ऐं तालीम लाइ जाखोड़ियो। संदसि ज़िंदगी सभिनी लाइ मशअले राह आहे। निसार अहमद सिद्दीकी जी ज़िंदगी बाबति पेश आहे फरीद सुमरो जी हीअ रिपोर्ट। Sakhar IBA is quality. We strongly believe in merit, quality and excellence. जो वाइस चांसलर निसार अहमद सिद्दीकी जेको अॼु असां खां हमेशह लाइ विछड़ी वियो आहे, तालीम जे मैदान में निसार अहमद सिद्दीकी मेरिट ऐं क्वालिटी में पंहिंजो मट पाण हुयो। मेरिट में कॾहिं समझोतो न कयईं। गुज़िरियल कुझु ॾींहंनि खां निसार अहमद सिद्दीकी बीमार हुअण करे कराची जे ख़ानगी अस्पताल में दम धणी हवाले कयो। 76 सालनि जी ॼमार में वफ़ात पाईंदड़ निसार अहमद सिद्दीकी तालीमी मैदान में इनकलाब आंदो। चइनि कमरनि खां शुरू कंदड़ IBA यूनिवर्सिटी ताईं पहुचाईंदड़ निसार अहमद सिद्दीकी 11 अप्रैल 1944 में सखर जे वरायो ॻोठ में जनम वरितो। निसार अहमद सिद्दीकी इब्तिदाई तालीम पंहिंजे ॻोठ पिरालो मां कई, जॾहिं त मुआशियात ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी मां कई ऐं M.Ed गोल्ड मेडलिस्ट हुयो। निसार अहमद सिद्दीकी अमेरिका जी यूनिवर्सिटी ऑफ बोस्टन मां MBA कई। नाम्यारे तालीमदान निसार अहमद सिद्दीकी लेक्चरार तौर सखर जे B.Ed कॉलेज में पिण पढ़ायो। कुझु अरसे बाद निसार अहमद सिद्दीकी कमीशन जो इम्तिहान ॾेई डिप्टी कमिश्नर ऐं कमिश्नर होम सेक्रेटरी बोर्ड ऑफ रेवेन्यू समेत मुख़्तलिफ़ आला उहिदनि ते फ़ाइज़ रहियो। निसार अहमद सिद्दीकी IBA यूनिवर्सिटी खे वाधारो कंदे उन में वाध आंदी, जंहिंमें सखर जो पब्लिक स्कूल, जेकमबाद, खैरपुर, उबावड़ो, दादू, पनवाकिल समेत ॿियनि शहरनि में पिण IBA यूनिवर्सिटी जो बुनियाद विधो ऐं उते उन जूं नंढियूं शाखूं खोलायूं, जिते शागिर्द ऐं शागिर्दाणियूं तालीम हासिल करे रहिया आहिनि। IBA यूनिवर्सिटी दुनिया जे सभिनी यूनिवर्सिटियुनि में रैंकिंग में 5 नंबर ते आहे। अॼु निसार अहमद सिद्दीकी असां में न आहे, पर तालीमी ख़िदमतूं सदियुनि ताईं यादि रहंदियूं। निसार अहमद सिद्दीकी खे सवे आलिन अखियुनि सां IBA यूनिवर्सिटी जे अहाते में दफ़न कयो वियो। कैमरामैन इशफाक उद्दागत, फरीद सुमरो, मेहरान TV, सखर। Sakhar IBA is quality. We strongly believe in merit, quality and excellence.